अस्सलाम वालेकुम मुंहिंजा रील साथियो, उम्मीद तव्हां ख़ुशि ऐं बाश हूंदो। साथियो, अॼु 17 मार्च आहे, आचर जो ॾींहुं आहे। हीअ वीडियो मां ठाहियां थो पियो ऐं हिकिड़े पासे शहीद हिदायत लोहार जे लाइ एहतजाज पियो थिए लाड़काने में। उते लाठीचार्ज थी आहे। असांजी सूरमियूं ससुई ऐं सोरठ ऐं फौज़िया सिंगार ते तशदुद थियो आहे। उहे बंदि आहिनि लाकअप में। सो यूट्यूब जी क्राइटेरिया आहे, एतिरो ई ॻाल्हाए सघां थो। अॼु बि इन्हनि सूरमानि खे यादि कंदे हीअ किताबु तव्हांजा ॾाढो पेश करियो आहे। किताबु त मां हाणे ख़रीद कया न, 25 फरवरी लाड़काने में। सो किताबु हिन महिल ॾियण जो मक़सदु इहो त हिननि खे यादि कंदे असां पंहिंजे ताज़ा यादि जेके सूरमियुनि जेके पंहिंजे माण्हुनि, पंहिंजे वतन, पंहिंजे क़ौम लाइ, पंहिंजनि लाइ एहतजाज कनि था ऐं उन्हनि खे ई अज़ाब ॾिनो थो वञे, अज़ियतूं ॾिनी थियूं वञनि। छा माण्हू पंहिंजे लाइ कुझु बि न करे। अदबी जेको आहे सो किताबु अदबी चैनल आहे। इहे ॻाल्हियूं कोन थो कयां, यूट्यूब जी क्राइटेरिया आहे, मजबूरी आहे। किताबु आहे हण भाला विण भाकरे, अलजज़ाइर जी सूरमी जमीला बोपाशा जी इनकलाबी कहाणी ऐं इटली जो क़ौमी अॻवान इंतोग्राम जी जीवन कहाणी। साथियो, ॿई पंहिंजे मुल्क, पंहिंजे वतन, पंहिंजे क़ौम लाइ, पंहिंजे माण्हुनि लाइ, पंहिंजनि लाइ विणंदड़, सिर ॾींदड़, पंहिंजी जान जी बाज़ी न लॻाईंदड़ ससुई सोरठ वांगुरु। वीडियो जो आगाज़ करण खां अॻु में इमोशनल थी घणो, चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक कमेंट कंदा त वॾा लख लाइक कुर्ब। अचो त किताब जो थोरो तारीफ़ करायूं। माफ़ु कजो। हण भाला विण भाकरे, अलजज़ाइर जी सूरमी जमीला बोपाशा जी इनकलाबी कहाणी। यूसुफ सिंधी तर्जुमो कयो आहे। यूसुफ सिंधी अहिड़ा कुझु किताब तर्जुमो कंदा। हीअ हुनजी ताज़ी तस्वीर आहे पोढ़ाइप जी। ॿ अखर जदो जी कहाणी कॾहिं बि पुराणी न थींदी आहे। पोइ उहा 3500 साल अॻु रोमन एम्पायर जे ख़िलाफ़ु स्पार्टेकस जे अॻवानी में ग़ुलामी जी बग़ावत हुजे, या 70 साल अॻु नेशनल लिबरेशन फ्रंट जे अॻवान ऐं फ्रांस जे ख़िलाफ़ु अलजज़ाइर जी आज़ादी जिन पंहिंजे मादरे वतन जी आज़ादी लाइ हज़ारे जान जी क़ुर्बानी ॾेई रत जे दरिया वहाए नेठि पंहिंजे मदर वतन अलजज़ाइर खे फ्रांस खां आज़ादु करे दुनिया जे नक्शे ते ज़ाहिर कयो, पंहिंजी मट नक्श छॾिया। जमीला बोपाशा अलजज़ाइर अहिड़ी सूरमी हुई जंहिं पंहिंजे वतन जी आज़ादी जंग जी सिसोरत फ्रांस जे मथे जेके ज़ुल्म आबाद विड़प कंद शर्म खां झुकी थी। फ्रांस जेको दुनिया जे सुधियल महज़ब मुल्कनि में ॻणियो वेंदो, उहो अलजज़ाइर ते पंहिंजो कब्ज़ो क़ाइमु रखण जे लाइ कहिड़ा ज़ालिमाना ऐं इंसान सोज़ हथ कणा इस्तेमालु थो करे। हीअ किताबु जमीला बोपाशा इनकलाबी कहाणी उन सूरमी जी जदोजहद जी कहाणी आहे जंहिं ते रुगो आलमी परज़े हासिलु कई, पर फ्रांस जे हक़ पसंद केस खे खयों, जिन में ज़ाल पार सातर जी घरवारी सिमोन दी बुआ बि शामिल आहे, जंहिंजी पिणु हिन किताब तफ़सील ज़िक्र शामिल आहे। यूसुफ सिंधी जा 2 अखर ऐं ज़रूरी थो सम्झां तव्हांजा साथियो। ही मां 10 मार्च हैदराबाद मां सिंधी संगत जी इलेक्शन उते वरितो। हीअ 10 पंध आहे। मूंखे 300 रुपए मिले, तव्हांखे केतिरो थो मिले कॉल करे घुराइणु चाहियो त हीअ 10 पतो आहे। अर्पणा कई आहे सिंधी सुरमी नियाणी राणी लाॾी खां वठी शहीद माई बख़्तावर गज़ाला बतूल, माई मोहतरमा मुमताज़ निज़ामाणी, गुमनाम नियाणियुनि सिंधियुनि सुरमियुनि जे नाले जे साड़ियूं सारीनि थियूं। सेल जिनी जो सत मारी लहंदे मुहत वञिजे वेड़ी चंड। तो हीअ किताबु हीअ जेको आहे सो जमीला बोपाशा अलजज़ाइर जी अहिड़ी सुरमी आहे जंहिं पंहिंजे वतन जी आज़ादी जंग हिसोरत में फ्रांस जे मथनि जेके ज़ुल्म जा पहाड़ टोड़िया उहे पढ़ी कंद शर्म खां झुकी थो वञे। फ्रांस जेको दुनिया जे सुधियल महज़ब मुल्क में ॻणियो वेंदो, उहो अलजज़ाइर ते पंहिंजो कब्ज़ो क़ाइमु रखण जे लाइ कहिड़ा न ज़ालिमा इंसान सोज़ हथ कंदा इस्तेमालु थो करे। हीअ किताबु जमीला बोपाशा इनकलाबी कहाणी सूरमी जी जदोजहद कहाणी जंहिं आलमी परज़े हासिलु कई, पर फ्रांस जे हक़ पसंद केस खे खयों, जिन में ज़ाल पार सातर जी घरवारी सिमोन दी बुआ बि शामिल, जंहिं पंहिंजी किताब तफ़सील कई। हिन किताब तर्जुमे कहाणी दिलचस्प आहे। 1986 मूंखे कंहिं दोस्त हीअ किताबु जमीला बोपाशा पढ़ण लाइ मिलियो, जेको पढ़ी मूंखे ॾाढो वणियो। उहो किताबु हिकु उर्दू लेखक दुखी प्रेम नगरी जेको मशहूरु ख़ाबिदो शासन मोराज मोहम्मद ख़ान ऐं नामियार सहाफ़ी मनहाज बरनार्ड जो भाउ, संदसि असुलु नालो वहाब मोहम्मद ख़ान हो। सिमोन दी बुआ जमीला बोपाशा लिखियल तरतीब नल किताब ते माख़ूज़ कयो 1993 यानी मुंहिंजे जनम खां अॻु में। अवान पब्लिकेशन छपरायो, कराची पारां शाया कयो। साथियो, मूं तर्जुमो कयो हिन हीअ किताबु मुंहिंजो शुरूआती तर्जुमो आहे। हाणे जॾहिं बि पढ़ंदो न मूंखे मामूली तब्दीली खां घणी तब्दीली जी ज़रूरत महसूसु न थी आहे, पर यादि रखणु हीअ मुंहिंजो शुरूआती तर्जुमो आहे। साथियो, हीअ जेको आहे सो किताबु आहे असांजी अलजज़ाइर जी
सूरमी जमीला बोपाशाह जी इनकलाबी कहाणी हण भाला विड़ भाकरे इहो सिंध तर्जुमो वठणु चाहियो ॾस पतो ॾिनो आहे त वधीक तव्हांजी मर्ज़ी तव्हां राज जा राणा। ऐं हीअ आहे डूंगर जिन ॾोरिया अटली जे अॻुवाण इंतो ग्रामची जीवन किथा जेके नासनाई तर्जुमो कयो नासनाई ही किताब 300 रुपया क़ीमत पर मां हिन खे 25 फरवरी लाड़काणे संभारा बुक फेयर तां ख़रीद कयो। अॼु ॼण जो मक़सदु वीडियो जे आगाज़ में मां ॾेई चुको आहियां इटली जे कोमिक एंटोनियो ग्रामची जी ज़िंदगी। हीउ जेको आहे सो एड्रेस आहे घुराइणु चाहियो कॉल करे नासनाई खां तव्हां वठी सघो था। तव्हां ईंदो हीउ ॿियो दफ़ो शायदि थियो आहे पहिरियों 1984 वरी हाणे 2023 में नासनाई जा ॿ लफ़्ज़ आहिनि त मुंहिंजो ई तर्जुमो डूंगर जिन ॾोरिया इटली जेको मेघवान तो ग्राम जी ज़िंदगी दर्द भरी कहाणी था कर हुनजे हिमत ऐं हौसले जी कहाणी आहे। हिन कहिड़ा कहिड़ा इनकलाबी कमु करे कहिड़े कहिड़े तरीक़े सां कंहिं कहिड़ा घटि ऐं घेर जोड़िया कहिड़ी तरह सियासी जो उहा सॼी कहाणी हर इनकलाबी जे पढ़णु वटां आहे। हीउ मुंहिंजो किताबु आहे तर्जुमो कयलु। हीउ भिटाई जो शेर आहे वयूं पब पई खिपरूं खाहोड़ियुनि जूं आऊं तिन ॾोथियुनि जो पुछां पेर ई पई रुञनि राति रही डूंगर जिन ॾोरिया। हीउ जेको चए थो त ग्रामची पुरतनि जो सबूत पुटो हुन रुगो ज़हनी तरह न पर कुझु माया माठा न थींदा पाण बि पुरत माउ जो पुटो हुन करे संद कंद झकाइण जो को सवाल नथो पैदा थिए। इंटो ग्रामची इटली जे ॾाखिणी इलाइक़नि सां सार्डिना जो सबूत नौजवान संद ख़्याल संद सार्डिना जे समूरनि सोरनि जो रुगो उत्तर इटली ज़िम्मेवारी शुरू में सार्डिना जा अक्सर सरमाएदार जागीरदार सार्डिना जी पोइ केतिरे ई क़दुरु पुठिभराई कंदा नज़र ईंदा पर पोइ 1913 जे चूंडनि चहचो चालू थियो सिर्फ़ बंदी साईं सिधी तबक़ाई बुनियादनि ते थियणु लॻी तॾहिं सार्डिनिया जे सुठियुनि रईसनि वॾे वञी सॼे मुल्क जे वॾनि सरमाएदारनि भर वरिती। इनकलाबी अदब जे मुताद सां गॾोगॾु हिन मोर्चे बंदन ग्रामची जो नींहुं उजारे उछो कयो। हू सार्डिनाई क़ौम परस्त सां अॻिते वधी कामयाबु बणिजी वियो ऐं मंझंदि उहा इनकलाबी तब्दीली 21-22 सालनि जी उमिरि में इटली जोर्दानो ब्रूनो गेरदेस लेनार्डो डाविंची जो वतन आहे। गेरियाबाल्डी ऐं माज़ीनी बि इटली ते ई पैदा थिया आहिनि। इटली जा तग़यालती खे पैदा कयो इटली खे ई ग्रामची पैदा करिणो हो। साथियो हीउ किताबनि जो थोरो मुख़्तसिर तारीफ़ ॿई सूर्य ॿई सुहिणा अॻवान ॿई सुठा अॻवान जे पंहिंजे माण्हुनि पंहिंजे वतन लाइ जमीला बोपाशाह अलजाज़ाइर इंतो ग्रामची इटली पंहिंजे माण्हुनि लाइ कयो। अॼु असांजूं सूरमियूं ससूं ऐं सोरठ 17 मार्च ते लाड़काणे में पंहिंजे माण्हुनि पंहिंजे वतन पंहिंजे क़ौम लाइ जहिड़ो करे रहियूं आहिनि। वेंदे वीडियो खे लाइक चैनल खे सब्सक्राइब कंदा त तव्हांजा लख लाइ।